मां हिकिड़ो मिसाल चवंदो आहियां संगत खां भाई कंहिंखो बि संसार में पुछो वञे तुंहिंजी उमिरि केतिरी आहे चवंदो एतिरी आहे ठीकु आहे भाई हेतिरी आहे त कान उहा गुज़री वई बाक़ी घणी आहे तुंहिंजी जंहिं वटि जवाबु हुजे ॾे मूंखे राम श्री राम बाक़ी जी जेकॾहिं ख़बर नाहे त इहा 10 साल अॻ में वरी पुछी वञे त पोइ बि जवाबु छा मिले हा ख़बर नाहे जेकॾहिं ख़बर नाहे त तोसां जेके गुज़रणो हो गुज़रियो या तो गुज़ारियो जेतिरी बुधरी लॻाइणी अथव लॻायो तर्क कयो त इहो अहंकार छाजो बनी बनाई बन रही अब कुछ बननी ना है तुलसी ऐसी जान के मगन रहो मन में प्रभु इन हृदय में तो ये ठपो कढ़ाइंदा सब हो रहा है किया नहीं जा रहा सब हो रहा है किया नहीं जा रहा ठीक है ना अहंकार छाजो मां करे रहियो आहियां इहे अखर ॿ पढ़ी छॾियो जेके कम असां खां थियो प्रभु करायो स्वार्थ जो कम आहे परस्वार्थ जो कम आहे प्रभु बहितर थो ॼाणे छा थो कराए शुभ अशुभ पर असां इहा भावना कयूं शुभ थिए त असांखे सुख मिलंदो उहो स्वार्थ जे प्रति बि असांखे धन कमाइणो आहे पाण ते बि लॻाइणो आहे तंहिंखां पोइ प्लस असांखे ॿियनि खे बि ॾिसणो आहे असां पाण ई बुखिया हूंदासीं ॿिए खे छा ठाव कराईंदासीं रोटी कपिड़ो मकान पहिरियों असांजी जेके बुनियादी घुर्जूं आहिनि असांजूं पूरी थियनि अमानत प्रभु असांखे परिवार ॾिनो आहे असांजी इच्छा सां परिवार असांखे न मिलियो आहे जेतिरो मिलियो आहे हुन सां फर्ज़ पालींदे असां ॿियनि खे बि ॾिसूं राम